अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दौलाब जी नेक्स्ट एपिसोड जी नई अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं। अचण वारी एपिसोड जी पूरी मालूमात तव्हां सां शेयर कंदासीं। अचण वारी एपिसोड में आख़िर छा थींदो, छा मुराद ऐं राज़न वारा हिकु थियण वारा आहिनि, मंसूर खान जेल खां आज़ादु थियण वारो आहे ऐं उहो राज़न वारनि जो साथ ॾींदो ऐं शाहनवाज़ खान खे पूरो कयो वेंदो ऐं शाहनवाज़ खान कहिड़ी गेम खेॾंदो, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। आख़िर ताईं ॾिसंदा असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हाणे राज़न वारनि खे सॼी सम्झ अची वई आहे त असां ग़लति हुयासीं। शाहनवाज़ खान जहिड़े शैतान माण्हू जो साथ ॾेई करे मंसूर जहिड़े खे असां फासाए विधोसीं। हाणे मंसूर बि अचण वारे एपिसोडनि में आज़ादु थी वेंदो ऐं राज़न वारा ककर वारा खून जो केस मां हथु खणी वेंदा, मतिलबु केस ख़तमु कंदा। ऐं होॾां जेको अचण वारे एपिसोड में दोस्तों पोइनि किस्तनि में मां तव्हांखे ॿुधायो त मिठण वारो जेको खून आहे इहो शाहनवाज़ खान ते लॻंदो फिरी गिरी ऐं राज़न वारनि खे ख़बर पइजी वेंदी। तव्हां ॾिठो पोइ किस्त में राज़न ऐं ककर वारनि खे सम्झ अची वई त इहो असांजो भाउ शाहनवाज़ मारियो आहे, मंसूर खान नाहे मारायो। अहिड़े हिसाब सां हाणे शाहनवाज़ खान ऐं राज़न वारा सफ़ा छिता दुश्मन थी पिया आहिनि ऐं असल में हाणे शाहनवाज़ खान ऑडर ॾेई छॾियो आहे पंहिंजे वाठनि खे जहिड़ो बि तव्हांखे माण्हू नज़र अचे उनखे पूरो करे छॾियो। तमामु जल्द इन्हनि जो राज़न वारनि जो जहिड़ो हाणे वधी वेंदो।